सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। नमस्कार, सिंधु दर्शन जे अॼु जे प्रोग्राम में तव्हांजो स्वागत आहे। खबर जी नजर सिर्फ ऐं सिर्फ सिंधु दर्शन ते। शांति ऐं खुशी जहिड़ो अमृत रूपी रस पाइण शोभ अॼु जी तेज़ रफ़्तार वारी ज़िंदगीअ में कम सवलो नाहे। ऐं उन ते सोने ते सुहागो लगातार 100 सालनि जी उमिरि ताईं शांति ऐं खुशी पाइण जी ताक़त, ॿिन्ही खे धीअ पुट करे लेखण ऐं माहिरता पाइण जी कला। जी हा, ॻाल्हि पिया कयूं ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय जी राजयोगिनी दादी जानकी जी जी। ना पोथी न पन्नो, ना छपर न छन्नो, ना पोथी न पन्नो, ना छपर न छन्नो, इश्क बिना वीरान था, इश्क बिना वीरान था। इश्क बिना, इश्क बिना, इश्क बिना, इश्क बिना वीरान था, इश्क बिना वैरान अदा। ना पोथी न पन्नो, ना छपर न छन्नो, ना पोथी न पन्नो। जन जन जी न ख़त्म थियण वारी प्रेरणा स्रोत, असीम प्रेम ऐं पालना ॾियण वारी, मनमोहक मुस्कान, रूहानी दृष्टि ऐं उत्साह भरा वचन जी मालकिन दादी जानकीअ जी ॾेखारी वई 100 सालनि जी लाइफ जर्नी मे फेयर लंडन में सांस्कृतिक कार्यक्रम ज़रिए। इश्क 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 बिना वैरान अदा। हिन प्रोग्राम जी सहयोजिका हुई असांजी सिंधी बैंड डायरेक्टर ऑफ यूरोप एंड मिडल ईस्ट BK जयंती कृपलानी जी। इन प्रोग्राम जी शोभा वधाइण में घणई सिंधी भाउर ऐं भेनर हुआ, जंहिंमें मुख्य हुआ BK कविता ऐं गोविंद वासवानी, BK लता ऐं किशन वासवानी ऐं चंदा वासवानी। ख़बर ते नज़र हुई बोर्ड ऑफ ट्रस्टीज ब्रह्म कुमारी लंडन, BK मीलू ऐं गिरीश वाधवानी जी। साधु वासवानी मिशन जी 50 साल एनिवर्सरी। साधु वासवानी जो अॼु 60th एनिवर्सरी आहे, वर्सी जो मौक़ो आहे, जंहिंमें हिते हिननि BHA में रखियो आहे। मुंबई जे बांद्रा हिंदू एसोसिएशन में अजीत मान्याल जी रहनुमाई में ऐं महेश मन्याल जी दादा रामचंदानी सां गॾु सुबुह खां शाम ताणी 5000 खां बि मथे श्रद्धालुनि खे प्रसाद खाराए भजन सत्संग कराए परलोक लाइ पुण्य कमायो वियो। ख़बर ते नज़र राजू लालवानी जी। अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कैसा राज़ी आ, ऐं मुंहिंजी ॿेरी अथई विच सीर ते। इन गीत खे लिखंदड़ ऐं गाईंदड़ कवि मास्टर रांझन, उन्हनि जो ठहियल रांझन भवन उल्हासनगर 2 में, जंहिंजो पहिरियों साल पूरो थियो 4 फरवरी ते, जंहिंखे मल्हायो वियो वॾी धूमधाम सां उनजे घर वारनि ऐं ॿियनि। घुराए वियो हो काजल चंदीरामानी जीअ खे, जिन जे गीतनि ॾाढी धूम मचाई पर संगत खे झूमायो बि। इन मौके ते मास्टर रांझन भवन जे मोहन मलेछा जो जन्म जो ॾींहुं पिणु हुयो। इहा ख़बर मोकिली आहे असां वटि संगीता सुखवानी जी। चई चई थकिजी पियसि पंहिंजनि ॿारनि सैंडी ऐं अनीता खे, पर न सम्झिया पंहिंजी मातृभाषा जो महत्व। पर सम्झण वारा सम्झी विया। शायदि इन इरादे सां 21 फरवरी मल्हायो वियो वर्ल्ड मदर टंग डे गुजरात जे बड़ौदा वारिशी में। बड़ौदा सिंधी साहित्य सभा जे ट्रस्टी ऐं म्युनिसिपल काउंसिलर पुरुषोत्तम हेमनानीअ जी जे अॻवानीअ में इन मौके ते भक्तनि खे दर्शन ॾियण ऐं प्रोग्राम खे 4 चंड लॻाइण पधारिया प्रेम प्रकाश आश्रम जा संत श्री मुकेश साईं जी सिंधी मैराथन जे दौरान। हिन कार्यक्रम जा
मुख्य मेहमान हुआ मेयर श्री भरत भाई डांगर, मेंबर ऑफ पार्लियामेंट रंजन बेन भट्ट ऐं उन्हनि जो साथ ॾिनो घणनि ई सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि में, जंहिंमें मुख्य हुआ साईं हर गोबिंद लुलाजी, हरेश जेठमलानी जी, मुरली भोजवानी जी, श्याम बोधवानी जी, किशन आहूजा जी ऐं दिल्लीअ मां हीरो ठक्कर जी, अहमदाबाद मां जेठो लालवानी जी, पूना मां इंदिरा पूनावाला जी। ख़बर ते नज़र हुई असांजे सिंधीअ जे शहदाई हरेश अगनानीअ जी। हिकु मासूम छोकिरीअ जे मथां खून जो इल्ज़ाम, उहो बि उन अबला जी शादीअ खां रुगो हिकु ॾींहुं पहिरियों। हा, छा गुज़रंदी हूंदी उन जे मंगेतर जे मथां। इहा आहे दुनिया, कंहिंजो तो दबजे गलो त ॿिए जो तो थिए पियो भलो। जी हा, मां ॻाल्हि पियो कयां पंहिंजे सिंधु दर्शन जे एंकर सनी किशन जी, जंहिं वकील थी निभायो इन मामले जे तोड़ खे। ॾिसूं उन जे कला जा जौहर। लेकिन इस बात का तो कोई भी सबूत नहीं है कि कविता होटल में गई और वहां जाके उसने उर्वशी जी का कत्ल किया, क्योंकि सीसीटीवी फुटेज में भी सिर्फ और सिर्फ स्वरा ही नजर आ रही है। जी हाँ, ॻाल्हि पियो कयां कलर्स चैनल ते ईंदड़ स्वरागनी सीरियल जी, जंहिं ते ख़बर ते नज़र हुई असांजे मिकी छिमनानी जी। राजस्थान के जोधपुर शहर में नामदेव स्मृति महोत्सव के दौरान आजिया कई वही सिंधी यूथ वेलफेयर सोसाइटी के प्रभु थारवाणी ऐं राजकुमार आसुदाणी जी ख़बर ते नजर हुई जेठानंद लालवाणी जी। सतनाम साखी राजस्थान जे चित्तौड़गढ़ जे प्रेम प्रकाश आश्रम में बसंत राम जी महाराज जे शिष्य स्वामी ब्रह्मानंद शास्त्री जी जे मधुरवाणी में कयो वियो सत्संग, जंहिंमें शामिल थिया विष्णु खटवानी, मोहन वासवानी, प्रदीप मनमानी, राजू वाधवानी, तिलोक मूलचंदानी। ख़बर ते नजर हुई जोधराज तनवानी जी। मध्य प्रदेश के इंदौर शहर में बड़ौदा के सिंधी भाउ जीवी मूरजानी जी के NCPSL पारा लिटरेरी अवार्ड दिनो वियो राजस्थान के शिक्षा मंत्री श्री वासुदेव देवनानी के शुभ हथा। सिंधु दर्शन पारा भाउ मूरजानी साहिबन के लख लख वाधायूं। हरेश अगनानी जो आभार हिन ख़बर मोकलण जे लाइ। सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट मनायो वियो उत्तर प्रदेश के फैजाबाद में। यूपी सिंधी अकादमी के उपाध्यक्ष अमित राजपाल जी व अकादमी सदस्य ओम प्रकाश ओमी जी जे अगवानी में। ख़बर ते नजर हुई ओम प्रकाश ओमी जी। गरीबन, दीन दुखियन, जरूरतमंदन जी निस्वार्थ भाव सां सेवा करण ही जंहिंजो उद्देश्य थियो। अहिड़ा संत हीरदाराम जी महाराज, जंहिंजे आशीष सां मध्य प्रदेश जे बैरागढ़ भोपाल में साधु वासवानी स्कूल में अखंड रामधुनी जो आयोजन कयो वियो। उन्हनि जे शिष्य परम पूजनीय सिद्ध भाऊ जी जे सहयोग सां मार्गदर्शन में हुआ मोहन मनवानी जी, रमेश हिंगोरानी जी, लोकुमल जनियानी जी, हीरो ज्ञानचंदानी जी, ठोक वस्त्र संघ के पूर्व अध्यक्ष रामचंद टेकवानी जी ऐं लोकुमल आसवानी जी। ख़बर ते नजर हुई असांजे सिंधीअ जे शहदाई रामचंद तिलोकानी जी। मुंबई जे माहिम जे विवेकानंद सोसाइटी में श्री वीरू दुलानी जी जे नेतृत्व में राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद आयोजित कयो गीत संगीत जो एक मन रिझाईंदड़ प्रोग्राम। मन में मौज मची नई टईअ जो टैलेंट ॾिसी ॾिसो हिकु झलक। गीत गाए चंदा वीरानी जी सिंधु दर्शन जी टीम पारां हिन प्रोग्राम ते रखी पंहिंजी ख़बर जी नज़र। जय शिवधारा, नसीब वारन के ही मिलंदो आहे महापुरुषन जो दर्शन। छत्तीसगढ़ के भाटापारा शहर में वसिल बाबा गरीबदास दरबार, जंहिंमें भक्तन के दर्शन सां निहाल करण पहुता अमरावती जे शिवधारा आश्रम जे संत डॉक्टर संतोष कुमार साई जी, जंहिंमें मुख्य रूप सां पधारी मुंबई बीजेपी जी सेक्रेटरी श्रीमती रश्मि मीरचंदानी जी। हिन सुहिणी ख़बर के सिंधु दर्शन ताईं मोकलन वारा हुआ असांजा सिंधीअ जा शहदाई दीपक रामचंदानी जी। महाराष्ट्र के अमलनेर शहर में वसियल पूज्य बाबा गोदरीवाला धाम में पंहिंजी हाज़िरी सां भक्तन के नज़र सां निहाल करण पधारिया सिंध जा हज़ूरी स्वरूप साईं साधराम साहिब जी ऐं उन्हनि जा शहजादा साईं रोहित लाल जी, जंहिंजी हिकु झलक। अमरावती मां ख़बर ते नज़र दीपक रामचंदानी जी। हालचाल ख़बरनि में सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे कुर्बायती कोठ आहे। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां स्वामी राजाराम साहिबन जी 56वीं वर्सी उत्सव ते छत्तीसगढ़ जे न्यू रायपुर स्थित पवित्र शदानी दरबार में 3 मार्च का 2 अप्रैल जरूर पधारजो। सिंधु दर्शन में ख़बरनि जो सिलसिलो न कॾहिं ख़त्म थियो आहे न थींदो, छो त असां सां गॾु आहिनि असांजा सिंधियत जा शहदाई।